न ॾे तूं इस्पतालुनि खे माल ॿुध जंहिं करामती ही कमाल तुंहिंजे रंधिणे में तुंहिंजी इस्पताल तुंहिंजे रंधिणे में तुंहिंजी इस्पताल। जिन जा स्पॉन्सर आहिनि हर्ष चंद्र पंजाबी ऐं क्वेश्चन पुछियो वियो आहे सहयोग फाउंडेशन पारां ऐं तव्हांखे मिलंदा गिफ्ट सिंगापुर वॉच कंपनी तरफ़ां। अचा पई हिकिड़ो मिंट। अरे भाई अचा पई सब्र कर। अच्छी छा थे चंदा जी छा थे अच्छी वे चंदा जी चंदा दीदी दर्द सर में दर्द हां समझो मुंहिंजो के छा थियो समझो वे 5 मिनट अच्छी वे 5 मिनट मां ॼाणा आयसि सर्दी दादी सर्दी चंदा जी पंखो तो बंद कयो थदड़ी पवई छा दादी दर्द पे 2 मिनट अच्छी अरे 2 मिनट भाई 2 मिनट। अरे दवाई तो दो चंदा दीदी आयस दवाई की दे ना करके चंदा दीदी अच्छा भाई हिकिड़ो मिंट अच्छी 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 छा वेठो करी अच्छी रखो यो रखो। अरे चंदा दीदी दादो बच्चे में सूर है अरे अच्छा है चंदा दीदी वे अच्छी बम्बई जे बरसात में यहाँ बीमारी आम घरू इलाज ही कंदा हिन बीमारी के तमाम पी काढ़ो छा करो है चंदा दीदी छा कहने जो मुके उन्हें में फायदो पवंदो है हुन में फायदो कोन पवंदो ही काढ़ो है कारो ना काढ़ो। अरे छा करो अरे पी तो सही पी करो पी ठीक थी ने पी अच्छा थोड़ी देर लेटी पाओ उतर चंदा दीदी छायो को खबर पवंदे थोड़ी देर लेटी पाओ लेटी पाओ थोड़ी देर लेटंदे ना ठीक थी वेंदे बस सुन पाओ आराम कर मां अचे थी। चंदा दीदी जी ओ चंदा दीदी जी बाबा आयस अरे चंदा दीदी तो ता छा प्यारो कारो मत मारो दर्द विसारण वारो मजो अची वयो सुठो लॻो न बिल्कुल मत मारो दर्द विसारण वारो वो छा हो वो कारो ना काढ़ो अरे जादू वारो हिनखे पोइ ॾिनो काढ़ो यानी हिकु कोप पाणी जंहिंमें विझंदा 8 कारा मिर्च 2 लवंग हिकु नंढो फोटो ऐं अधु वॾो फोटो ऐं 8 तुलसीअ जा पत्ता इहो सभु विझी करे हिकु कोप पाणीअ खे टहिकाए जॾहिं पाव थी वञे तॾहिं उहो पाणी गरम पियो त सभु दुख दर्द लही वेंदव यानी कि घरू इलाज काढ़ो। ऐं इहो काढ़ो असांजे डॉक्टर अर्जन सिकायल जे किताब तुंहिंजे रंधिणे में तुंहिंजी अस्पताल मां वखायूं। हाणे मां तव्हांखां हिकु सुवाल थी पुछां छा तव्हांखे यादि आहे कहिड़े बूटे जा पता मूं काढ़े में विधा हुआ तव्हां ॿुधायो न। अच्छा ठीकु आहे मां ऑप्शन थी ॾियांव हिकिड़ो आहे कड़ी पत्तो ॿियो आहे फूदिने जो पत्तो या टियों वरी छा आहे तुलसीअ जो पत्तो। त खणो मोबाइल ऐं कयो SMS ऐं ॿुधायो त सही त कहिड़ा पत्ता मूं काढ़े में विधा ऐं तव्हीं असांखे SMS बि करे सघो था तव्हीं असांखे वेबसाइट ते बि ॾिसी सघो था असीं फेसबुक ते बि अवेलेबल आहियूं असांखे तव्हांजे जवाबनि जो इंतज़ारु रहंदो।
ॾिठो न तुंहिंजे रंधिणे में तुंहिंजी अस्पताल। जी हाँ, हाणे ॾेखारींदासीं गुज़िरियल हफ़्ते जो सवाल जेको हो कि दादा राम जेठमलानी जो जनम किथे ऐं कॾहिं थियो हो, ऐं इहो सही जवाब हो सी 14 सितंबर 1923 शिकारपुर। जंहिं ॾिनो सही जवाब उन्हनि जो नालो चमके पियो टीवी स्क्रीन ते, ऐं उन्हनि सभिनी खे ॾियूं था हज़ारे लखे करोड़ों वाधायूं। धीरज मटानी, अहमदाबाद गुजरात। विशाल हरगुनानी, अहमदाबाद गुजरात। परे थियण जी चाह कान्हे पर वञण जी मजबूरी आहे। सिंधियत जी जोत ॿारण जे लाइ अचण बि ज़रूरी आहे। इहे ई वधाईंदा रहो आशिकी सिंधियत सां, इहे ई वधाईंदा रहो आशिकी सिंधियत सां, छोकी तव्हां सिवा असांजी हर आस अधूरी आहे। तव्हां सां ई त थियो आहे अॼु जो इहो प्रोग्राम निहाल। चऊं था तव्हांखे जय झूलेलाल।